पोलियो के आलमी ॾींहं ते इस्लामाबाद में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त हुकूमत मुल्क में पोलियो के मुकम्मल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। सेहत वारे वज़ीर लाॻापियल इख़्तियारनि ऐं परदेही भाईवारनि जूं पोलियो के ख़ात्मे लाइ कोशिशूं तारीफ़ जोगियूं आहिनि। पोलियो के ख़ात्मे लाइ कमु कंदड़ समूरे अमलदारनि खे ख़िराज तहसीन पेश कयां थो। पोलियो हुकूमत लाइ चैलेंज बणियल आहे। पाकिस्तान जल्द हिन मूज़ी मर्ज़ खां आज़ादु थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ारत तरफ़ां पाकिस्तान तहरीक लबैक ते पाबंदी लगाइण जो सरकारी नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि वफ़ाक़ी काबीना TLP ते पाबंदी की मंज़ूरी ॾिनी आहे। हुकूमत जो चवणु आहे त TLP तंज़ीम दहशतगर्दी ऐं अमन वारी सूरतहाल खे ख़राब कंदड़ सरगर्मियुनि में मुलविस आहे। TLP खे दहशतगर्दी के ख़ात्मे वारे कानून तहत पाबंदी बणियल तंज़ीम करार ॾिनो वियो आहे। लखी मरवत के वांदा शेखुल्ला इलाके में सिक्योरिटी फोर्सिस जो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त 5 दहशतगर्द ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार आहिनि। ISPR मूजिबि इहो ऑपरेशन इंतहाई महारत ऐं मनसूबाबंदीअ सां कयो वियो आहे, जंहिंमें दहशतगर्दनि खे फ़रार थियण जो मौक़ो न मिलियो। ऑपरेशन जो मक़सदु आख़िर जे बाक़ी दहशतगर्दनि खे ख़त्म करण ऐं मुल्क में अमन बहाल कराइण आहे। अदालत तरफां गिरफ़्तारी जोगा वारंट जारी करण बावजूद अदालत में पेश न थियण ते रावलपिंडी की दहशतगर्दी तोड़ अदालत 26 नवंबर वारे केस में अलीमा ख़ान जो शनाख्ती कार्ड, पासपोर्ट और बैंक अकाउंट बंद करण जो हुक्म ॾेई छॾियो। अलीमा ख़ान ख़िलाफ़ अदालत तरफां गिरफ़्तारी जोगा वारंट जारी कया विया। स्टेट बैंक के गवर्नर के भी अलीमा ख़ान जा बैंक अकाउंट बंद करण की हिदायत जारी कई वई आहे। अदालत अलीमा ख़ान के ज़ामिन की मिल्कियत के ज़ब्त करण जो हुक्म पिण ॾिनो आहे। रावलपिंडी दहशतगर्दी तोड़ अदालत के जज अमजद अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त जवाबदार हर हंधि मौजूद है, पर अदालत में पेश नथी थिए। अदालत केस की ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर के केनियर कॉलेज में मरियम औरंगज़ेब खिताब कंदे चयो आहे त लाहौर सॼी दुनिया में माहौलियाती गदलाण में पहिरें नंबर ते आहे। पंजाब में हवाई गदलाण सबब कारोबारी ज़िंदगी सख्त मुतासिर थी सके थी। हुकूमत स्मोक के मुंहुं ॾियण लाइ अमली कदम खणी रही है। पंजाब की तारीख़ में पहिरियों भेरो प्लास्टिक की थैलियुनि के इस्तेमाल ते पाबंदी लगाई वई है। अवाम के तावन खां सवाइ हवाई गदलाण के कंट्रोल नथो करे सघिजे।